वेलकम बैक नाज़रीन। मकानी चूंडनि के हवाले से अवांखे अपडेट कंदासीं। सिंध के 14 ज़िलनि में मकानी चूंडनि के पहिरें मरहले तहत पोलिंग जो अमल अॼु सॼो ॾींहुं जारी रहियो। उन खां पोइ रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे अची रहिया आहिनि ऐं रिज़ल्ट अचण जो सिलसिलो जारी आहे। गैरतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते आहे, जॾहिं त GDA ॿिए नंबर ते आहे। आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया आहिनि। मजमूई तौर ते पीपल्स पार्टी कामयाब थी आहे। ऐं हीउ ताज़ो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। अब्दुल रऊफ़ गौरी जो नतीजो आहे, पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे। 1287 उन वोट खया आहिनि। मीरपुर ख़ासि टाउन कॉर्पोरेशन यूनियन नंबर 11 ते अब्दुल रऊफ़ गौरी पीपल्स पार्टी उम्मीदवार 1287 वोटुनि सां कामयाबी माणी आहे। गैर सरकारी गैर हतमी नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासि टाउन कमेटी यूनियन कमेटी 11 ते अब्दुल रऊफ़ गौरी पीपल्स पार्टी उम्मीदवार 1287 वोट खणी खटे वियो आहे। गंबट में नतीजो अवां सां शेयर कंदासीं। गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 1 ते अब्दुल गफ़ार शेख पीपल्स पार्टी उम्मीदवार है, जैं कामयाबी माणी है 401 वोटुनि सां। अब्दुल गफ़ार शेख 401 वोट खणी खटे वियो है। पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल गफ़ार शेख कामयाबी माणी है। गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 1 ते अब्दुल गफ़ार शेख कामयाबी माणी है। फैसल लाहिरी पीपल्स पार्टी उम्मीदवार है। उन 2061 वोट खणी UC चेयरमैन वाली सीट ॿुहारे वियो है। काज़ी अहमद UC हबेरी UC चेयरमैन ते फैसल लाहिरी कामयाबी माणी है। काज़ी अहमद में फैसल लाहिरी कामयाबी माणे वरिती है। 2061 वोट खया आहिनि फैसल लाहिरी। अवां खे आगाह कयो पिया। काज़ी अहमद मां जिते UC चेयरमैन की सीट पीपल्स पार्टी खटे वरिती है। पीपल्स पार्टी उम्मीदवार फैसल लाहिरी 2061 वोट खणी खटे वियो है। गुलाम अब्बास खोसो पीपल्स पार्टी उम्मीदवार भी कामयाबी माणी है। 320 वोट खया आहिनि गुलाम अब्बास खोसो। कच्चीपुल UC ढोरी वार्ड नंबर 4 ते जनरल मेंबर गुलाम अब्बास खोसो कामयाबी माणे वरिती है। कच्चीपुल UC ढोरी वार्ड नंबर ते कामयाबी माणी है। इते ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। इरफान अली दाऊद पोठो कामयाबी माणी है। पीपल्स पार्टी उम्मीदवार है। रोहड़ी म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 8 ते इरफान अली दाऊद पोठो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबी माणी है। 1843 वोट खया आहिनि इरफान अली दाऊद पोठो। गैर सरकारी गैर हतमी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। इरफान अली दाऊद पोठो खटे वियो है। हिकु ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। मोहम्मद कामिल पंवर पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ु है। 1222 वोट खणी मोहम्मद कामिल पंवर खटे वियो है। मीरपुर ख़ासि मीर शेर मोहम्मद UC 6 ते UC चेयरमैन की सीट पीपल्स पार्टी के हिस्से में आई है। मोहम्मद कामिल पंवर पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ु 1222 वोट खया आहिनि। अब्दुल लतीफ़ शेख पीपल्स पार्टी उम्मीदवार 518 वोट खणी कामयाबी माणी है। गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 6 ते अब्दुल लतीफ़ शेख पीपल्स पार्टी उम्मीदवार 518 वोट खणी कामयाबी माणी है। गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी है। अब्दुल लतीफ़ शेख गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 6 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार 518 वोट खणी कामयाबी माणी है। मारूफ पीरज़ादो पीपल्स पार्टी उम्मीदवार है, जैं पिण कामयाबी माणी है। 710 वोटुनि सां मारूफ पीरज़ादो कामयाब थियो है। नौशर फिरोज़ म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 3 ते मारूफ पीरज़ादो कामयाब थियो है। एक ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। रईस नादिर मरी पीपल्स पार्टी उम्मीदवार है। 1174 वोट खणी उन कामयाबी माणी है। जाम नवाज़ अली टाउन कमेटी बेराणी वार्ड 5 ते काउंसलर तौर रईस नादिर मरी कामयाब थियो है। काज़ी अहमद UC खड़ ते मेंबर ज़िले काउंसिल तौर मोहम्मद सूमर डाहिरी कामयाब थियो है। मोहम्मद सूमर डाहिरी पीपल्स पार्टी की टिकट ते चूंड विढ़ियो। उन 2505 वोट खणी कामयाबी हासिल कई है। मोहम्मद सूमर डाहिरी कामयाब थियो है। पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद सूमर डाहिरी काज़ी अहमद UC खड़ ते उम्मीदवार ज़िले काउंसिल तौर कामयाबी माणी है। 2505 वोटुनि सां मोहम्मद सूमर डाहिरी कामयाब थियो है। एहसान मंगरियो पीपल्स पार्टी उम्मीदवार 426 वोटुनि सां कामयाबी माणे वरिती है। एहसान मंगरियो पीपल्स पार्टी उम्मीदवार 426 वोटुनि सां कामयाब थियो है।
गैर सरकारी गैरतमी नतीजन मूजिब एहसान मगरियो कामयाब थियो। एजाज़ अली मरी GDS सां संदसि तालुक़ु आहे। 525 वोट खया आहिनि। एजाज़ अली मरी गंबट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 3 ते एजाज़ मरी कामयाब थियो आहे। अख्तर राजपूत पीपल्स पार्टी उम्मीदवार 673 वोट खणी कामयाब थियो आहे। जाम नवाज़ अली टाउन कमेटी बेराणी वार्ड 2 काउंसलर तौर अख्तर राजपूत खटे वियो आहे। आमिर शेख पीपल्स पार्टी उम्मीदवार 599 वोटुनि सां कामयाबी माणी आहे। आमिर शेख पीपल्स पार्टी उम्मीदवार शहदादपुर म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 7 तां कामयाबी हासिल कई आहे। मोहम्मद छुटल मला पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाबी माणी आहे। 651 वोट उन हासिल कया आहिनि। मोहम्मद छुटल मला रानीपुर टाउन कमेटी वार्ड नंबर 10 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार 651 वोटुनि सां कामयाबी माणी आहे। गुलाम मोहम्मद महर GDA उम्मीदवार 2935 वोट खणी कामयाब थियो आहे। उमरकोट UC खेजराणी में गुलाम मोहम्मद महर कामयाब थियो आहे। संदसि तालुक़ु ग्रीन डेमोक्रेटिक अलायंस सां आहे। 2935 वोट खया आहिनि। गुलाम मोहम्मद महर वाक़ई ॿुधायां पिया नाज़रीन उमरकोट में UC खेजराणी ते गुलाम मोहम्मद महर कामयाब थियो आहे। इरशाद लाशारी पीपल्स पार्टी उम्मीदवार 332 वोटुनि सां कामयाबी हासिल कई आहे। कंधरा टाउन कमेटी वार्ड नंबर 2 काउंसलर तौर इरशाद लाशारी पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे। 332 वोटुनि सां काउंसलर तौर कामयाबी माणी आहे। डॉक्टर काशिफ मेमण भी खटे वियो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार डॉक्टर काशिफ मेमण 915 वोटुनि सां कामयाबी माणी आहे। नौशरफ फिरोज म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 2 ते डॉक्टर काशिफ मेमण कामयाब थियो आहे। संदसि तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार माजिद मुस्तफ़ा भी कामयाब थियो आहे। 381 वोटुनि सां माजिद मुस्तफ़ा कामयाब थियो आहे। खैरपुर जूसो वार्ड नंबर 1 चेयरमैन तौर माजिद मुस्तफ़ा कामयाब थियो आहे। GDA उम्मीदवार मखदूम शाहरेज़ 812 वोट खणी कामयाबी माणी आहे। खोड़ा टाउन कमेटी वार्ड नंबर 6 ते काउंसलर तौर मखदूम शाहरेज़ GDA उम्मीदवार कामयाबी माणी आहे। खोड़ा में पिण GDA कामयाब थी आहे। मखदूम शाहरेज़ GDA उम्मीदवार हो। 812 वोट खणी उन कामयाबी हासिल कई आहे। मीर शाहिद टालपुर उन जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे। 667 वोट खणी मीर शाहिद टालपुर कामयाबी माणी आहे। कंधरा टाउन कमेटी वार्ड नंबर 5 ते मीर शाहिद टालपुर कामयाबी माणी आहे। मीर शाहिद टालपुर पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाबी माणी आहे। मौलाना याकूब नोमानी JUI उम्मीदवार 304 वोटुनि सां कामयाबी हासिल कई आहे। छोर टाउन कमेटी वार्ड नंबर 6 ते मौलाना याकूब नोमानी कामयाब थियो आहे। JUI जो मौलाना याकूब नोमानी 304 वोटुनि सां कामयाब थियो आहे। नसीम अब्बास शाह पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे जंहिं कामयाबी हासिल कई आहे। रोढ़ी वार्ड नंबर 5 काउंसलर तौर नसीम अब्बास शाह कामयाब थियो आहे। 1135 वोटुनि सां नसीम अब्बास शाह कामयाब थियो आहे। पीर सूरज दस्तगीर जिलानी पीपल्स पार्टी उम्मीदवार 493 वोटुनि सां कामयाबी हासिल कई आहे। वार्ड नंबर 6 से रानीपुर टाउन कमेटी वार्ड नंबर 6 ते पीर सूरज दस्तगीर जिलानी 493 वोटुनि सां कामयाबी हासिल कई आहे। रानीपुर टाउन कमेटी वार्ड नंबर 6 ते पीर सूरज दस्तगीर जिलानी खटे वियो आहे। अमानुल्ला चौहान पीपल्स पार्टी उम्मीदवार है। 230 वोटुनि सां बिरिया रोड वार्ड नंबर 8 ते काउंसलर तौर कामयाब थियो आहे। अमानुल्ला चौहान पीपल्स पार्टी उम्मीदवार 230 वोटुनि सां खटे वियो आहे।
अरशद जखरानी पीपल्स पार्टी उम्मीदवार 880 वोट खणी कामयाब थियो आहे। हुमायूं शरीफ यूसी जहानवा यूसी चेयरमैन तौर अरशद जखरानी कामयाब थियो आहे। यूसी चेयरमैन तौर अरशद जखरानी कामयाब थियो आहे। 880 वोटनि सां पीपल्स पार्टी इहा सीट खटी आहे। अज़ीज़ अहमद फुल पीपल्स पार्टी उम्मीदवार 528 वोट खणी कामयाब थियो आहे। गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 5 ते अज़ीज़ अहमद फुल कामयाब थियो आहे। अज़ीज़ अहमद फुल पीपल्स पार्टी उम्मीदवार 528 वोटुनि सां गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 5 ते कामयाब थियो आहे। गुलाम अली कल्होड़ो पीपल्स पार्टी उम्मीदवार 463 वोट खणी खटे वियो आहे। सकरन टाउन कमेटी वार्ड नंबर 10 ते काउंसलर तौर गुलाम अली कल्होड़ो कामयाब थियो आहे। गुलाम अली कल्होड़ो पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे जंहिं कामयाबी माणी आहे। 463 वोटुनि सां गुलाम अली कल्होड़ो कामयाब थियो आहे। ख़ालिद ख़ान भुट्टो पीपल्स पार्टी उम्मीदवार 1446 वोटुनि सां कामयाबी माणे वरिती आहे। बख्शियापुर ज़िले काउंसिल उम्मीदवार ख़ालिद ख़ान भुट्टो पीपल्स पार्टी उम्मीदवार तौर चूंडविड़ी 1446 वोट खणी ख़ालिद ख़ान भुट्टो कामयाब थियो आहे। बख्शियापुर में ज़िले काउंसिल उम्मीदवार तौर ख़ालिद ख़ान भुट्टो कामयाबी माणी आहे। मसूद ख़ालिद शेख पीपल्स पार्टी सां तालुक़ आहे। उनजो 334 वोट खणी मसूद ख़ालिद शेख कामयाब थियो आहे। गंबट म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 2 ते मसूद ख़ालिद शेख कामयाब थियो आहे। मसूद ख़ालिद शेख पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ उन कामयाबी माणी आहे। 334 वोट खणी वार्ड नंबर 2 तां उन कामयाबी हासिल कई आहे। मोहम्मद अली राजपूत पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ 601 वोटुनि सां जाम नवाज़ अली टाउन कमेटी बेराणी वार्ड नंबर 4 काउंसलर तौर मोहम्मद अली राजपूत कामयाब थियो आहे। मोहम्मद अली राजपूत पीपल्स पार्टी उम्मीदवार 601 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। जाम नवाज़ अली टाउन कमेटी बेराणी वार्ड 4 ते काउंसलर तौर मोहम्मद अली राजपूत कामयाब थियो आहे। मौलवी अब्दुर्रहमान नोहरी पाकिस्तान तहरीक इंसाफ जो उम्मीदवार हो। उन कामयाबी हासिल कई आहे। मौलवी अब्दुर्रहमान नोहरी 1445 वोट खणी ॾाहिली यूसी चेयरमैन तौर कामयाबी हासिल कई आहे। मौलवी अब्दुर्रहमान नोहरी 1445 वोट खणी कामयाब थियो आहे। ॾाहिली यूसी कमणहार ते कामयाब थियो आहे मौलवी अब्दुर्रहमान नोहरी। ते ॿियो नतीजो असां शेयर कंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टी आशिक अली संग्रासी 821 वोट खणी कामयाब थियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जो उम्मीदवार आशिक अली संग्राह कामयाब थियो आहे। आशिक अली संग्राह SUP उम्मीदवार 821 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। हिकु ॿियो नतीजो असां शेयर कंदासीं। मीर हसन सांगी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हो। 1783 वोट खणी मीर हसन सांगी कामयाब थियो आहे। बख्शियापुर यूनियन काउंसिल बटाणी ते चेयरमैन तौर 1783 वोट खणी मीर हसन सांगी कामयाब थियो आहे। बख्शियापुर में यूनियन काउंसिल तौर मीर हसन सांगी कामयाब थियो आहे। यूनियन काउंसिल जे चेयरमैन तौर कामयाब थियो आहे। हिते ॿियो नतीजो असां शेयर कंदासीं। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो उम्मीदवार मौलवी महमूद कामयाब थियो आहे 621 वोटुनि सां। छोर टाउन कमेटी वार्ड नंबर 4 ते मौलवी महमूद 621 वोटुनि सां कामयाब थियो आहे। मौलवी महमूद कामयाब थियो आहे। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस उम्मीदवार 621 वोटुनि सां खटे वियो आहे। छोर टाउन कमेटी वार्ड नंबर 4 ते GDA कामयाबी माणी आहे। मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो JUI उम्मीदवार 1975 वोट खणी कंबर यूसी चेयरमैन तौर कामयाबी माणी आहे। 1975 वोट खया आहिनि मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो। यूसी चेयरमैन तौर JUI सीट कढी आहे। मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो कामयाबी हासिल कई आहे। कंबर यूसी चेयरमैन तौर मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो कामयाब थियो आहे। 1975 वोट खया आहिनि मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो। कंबर मां इहो रिज़ल्ट असां शेयर कयूं पिया। मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यो JUI जो उम्मीदवार हो। 1975 वोट खणी उन कामयाबी हासिल कई आहे।
हसन रज़ा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां संदसि ताल्लुक़ खैरपुर म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 24 ते 480 वोटुनि सां कामयाबी हासिल कई आहे। हसन रज़ा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार 480 वोटुनि सां खैरपुर म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 24 ते कामयाबी हासिल कई आहे। मोहम्मद अली पंवर पीपल्स पार्टी उम्मीदवार 345 वोटुनि सां यूसी रिपड़ी चेयरमैन तौर कामयाबी हासिल कई आहे। मोहम्मद अली पंवर 345 वोटुनि सां कामयाबी माणी आहे। मोहम्मद अली पंवर पीपल्स पार्टी उम्मीदवार 345 वोटुनि सां खटे वियो आहे। गैर सरकारी गैरत में नतीजा मां शेयर कयूं पिया। यूसी रिपड़ी चेयरमैन मोहम्मद अली पंवर कामयाबी हासिल कई आहे। मुमताज़ उर्फ पप्पू शाह पीपल्स पार्टी उम्मीदवार 584 वोट खणी जाम नवाज़ अली टाउन कमेटी बेरानी वार्ड नंबर 3 ते काउंसलर तौर कामयाबी हासिल कई आहे। मुमताज़ उर्फ पप्पू शाह पीपल्स पार्टी उम्मीदवार 584 वोट खणी खटे वियो आहे। जाम नवाज़ अली टाउन कमेटी बेरानी वार्ड नंबर 3 ते काउंसलर तौर मुमताज़ उर्फ पप्पू शाह कामयाब थियो आहे। शहदादपुर म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 14 ते जनरल काउंसलर तौर मोहम्मद हसन टालानी कामयाब थियो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार 476 वोट खणी कामयाबी माणी आहे। शहदादपुर म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 14 ते जनरल काउंसलर तौर मोहम्मद हसन टालानी कामयाब थियो आहे। सिंध में मकानी चूंडनि के हवाले से अवांखे आगाह कयूं पिया। गैर सरकारी गैरत में नतीजा अचण जो सिलसिलो जारी है। म्यूनसिपल कमेटी के कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची चुका हैं। जै मुताबिक पीपल्स पार्टी मैदान मारियो है। पीपल्स पार्टी 186, GDA 17 सीटूं खटियूं, 16 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया। PTI 13 सीटूं खटे सघी। टाउन कमेटी के जनरल मेंबरनि वारनि कुल 694 मां 507 सीटुनि जा नतीजा अची चुका हैं। जै मुताबिक पीपल्स पार्टी 384 सीटूं ॿुहारे वही है। GDA 52 सीटूं खटियूं ऐं 46 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया हैं। मीरपुर ख़ास की सूरत हाल मालूम कयूं था। वारिस ख़ास के लिए लाइन ते मौजूद है। वारिस जे रिज़ल्ट अचन पिया मीरपुर ख़ास ज़िले की छा सिचुएशन है? पीपल्स पार्टी यकीनन उते भी सीटूं ॿुहारे पई। जी शायद बिल्कुल मीरपुर खास जिले में एक जिले काउंसिल 7 टाउन कमेटियुनि समेत 54 यूसियूं उनमें जो इलेक्शन जो मरहलो हो वो वोटिंग वारो अमल खत्म थी वियो। गणप वारो जो अमलो है मरहलो जो है वो अञा तक जो जारी है। मीरपुर खास टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन मीर शहर में वञे से खादम अली शाह है उन्हनि जी 11 यूसियूं उन्हनि तां जेको हिन वक़्तु PP वॾी अक्सरत सां जेको आहे उहा मारे वई आहे। ॿिए नंबर ते जेको आहे कुझु यूसियुनि में हिन वक़्तु ताईं जेको PTI आहे उनजो जेको रिज़ल्ट गैर सरकारी गैर हतमी तौर जेके उहो नतीजा जेके आहिनि उहो साम्हूं अचनि पिया। मीर शेर मोहम्मद टालपुर जेका आहे म्यूनसिपल कॉर्पोरेशन उनजी जेका यूसी आहे 4, 5, 6, 7 इन समेत जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके यूसियूं आहिनि उन्हनि मां जेके नताइज जेके आहिनि उहे हिन वक़्तु साम्हूं अचनि पिया। पर मीरपुर ख़ासि ज़िले में जेका PP आहे उहा जेका आहे वरी अक्सरत सां जेको आहे उहा इलेक्शन बलदियाती इलेक्शन में जेका अमल आहे उहा हिन वक़्तु ताईं मारे वई आहे। जी शायद ठीक है, वरी मेहरबानी वारिस ख़ास के लिए अपडेट करण जे लाइ। मीरपुर ख़ास ज़िले में मजमूई तौर ते पीपल्स पार्टी कामयाब थी आहे। वधी खबरूं अमां सां शेयर कंदासीं। इते वठूं था शॉर्ट ब्रेक। Transmission is brought to you by HBL Freedom Account, जहां ख्वाब वहां HBL। चंद रुपयों के खातिर इज्जत ना गवाएं। ऑपरेशन गिरफ्त गैस चोरी के खिलाफ बड़ा मुहिम। बिजनेस बड़ा हो या छोटा, हर बिजनेस को आसान बनाएं। जहां ख्वाब वहां HBL। This transmission is brought to you by HBL Freedom Account, जहां ख्वाब वहां HBL। वेलकम बैक नाज़रीन। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले जे हवाले सां
हिन वक़्तु रिज़ल्ट जीअं अचनि पिया त मजमूई तौर ते असां ॾिसूं स्कोर बोर्ड ते पीपल्स पार्टी कामयाबी माणे पई। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले जा नतीजा अचनि पिया। सिंध जे 14 ज़िलनि में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले जे हवाले सां पोलिंग थी ऐं पोलिंग जो वक़्तु जेको आहे 8 खां 5 ताईं हो, जंहिंखां पोइ वोटुनि जी ॻणप कई वई ऐं ॻणप दौरान रिज़ल्ट जेके आहिनि उहे पिणु साम्हूं ईंदा रहिया। हिन वक़्तु ताईं आयल नतीजनि मुताबिक़ पीपल्स पार्टी मैदान मारे रही आहे। मीरसन मरी खां वधीक अपडेट्स मालूम कयूं था सांगड़ जी सूरत हाल जे हवाले सां। मीरसन, छा तफ़सील आहिनि? सांगड़ में कहिड़ी पार्टी सुभारी थी आहे? जी, सांगड़ म्यूनिसिपल कमेटी खे जेकॾहिं ॾिसजे त सांगड़ म्यूनिसिपल कमेटी जा 12 वार्डनि जिन मां 6 वार्डनि ते GDA सोभारी थी आहे ऐं 6 वार्डनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सोभ मिली आहे। जॾहिं त जेका सो सांगड़ जेका सो म्यूनिसिपल कमेटी आहे सिंजोरो, उतां 3 वार्डनि ताईं पीपल्स पार्टी जेका सो कामयाबी माणी, उते आहिनि 3 वार्ड। झोल टाउन कमेटी जा जेके आहिनि 5 वार्ड पीपल्स पार्टी खटिया आहिनि, 1 वार्ड ते GDA कामयाबी मिली आहे। जॾहिं त जेके आहिनि बाराड़ी इलाइक़ा जेके यूनियन काउंसिल्स आहिनि, उतां जेका सो GDA जे खटण जूं जेके आहिनि ख़बरूं अची रहियूं आहिनि, जेके अञा ताईं गैर हतमी ऐं गैर जेके आहिनि तस्दीक शुदा जेके नतीजा असांखे मिली रहिया आहिनि। त कुझु जेके आहिनि बाराड़ी जा अहिड़ा हल्का आहिनि जेके पीपल्स पार्टी माज़ी में खटींदी रही आहे, उतां बि GDA जेका सो खटण जा जेके आहिनि उहे ख़बरूं अची रहिया आहिनि। जॾहिं जेका सो पोलिंग जे दौरान जेका सो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एॾे वॾे जेका सो कंहिं सतह ते को नाख़ुशगवार वाक़ियो पेश न आयो, पर उनजे बावजूदि मामूली क़िस्म जूं जेके आहिनि पोलिंग स्टेशन ते झड़पूं थींदियूं रहियूं। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन हिक ॿिए जे मथां जेका सो उलरूं कंदा रहिया ऐं मजमूई तौर जेके आहिनि सांगड़ ज़िले जे अंदरि या सांगड़ शहर में जेका सो अमन अमान जो को ख़राबु वाक़ियो पेश न आयो, सवाइ टंडवात में जिते जेका सो हिकु PTI जे जेका सो उम्मीदवार जो भाउ क़तल थी वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मीरसन मरी अपडेट करण जे लाइ। अव्हांखे आगाह कयो पिया नाज़रीन, पीपल्स पार्टी कामयाबी माणे रही आहे। सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। म्यूनिसिपल कमेटी जे कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी उन्हनि मां 186 सीटुनि ते कामयाब थी आहे। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस सिर्फ़ 17 सीटूं खटे सघी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 13 सीटूं खटियूं आहिनि। आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया आहिनि। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले खां पोइ रिज़ल्ट्स अचण जो सिलसिलो जारी आहे। म्यूनिसिपल कमेटी जी कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची विया। पीपल्स पार्टी 186, GDA 17 सीटूं खटियूं, 16 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया। टाउन कमेटी जे जनरल मेंबरनि वारनि कुल 694 मां 507 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 384 सीटूं ॿुहारे वई आहे। GDA 52 सीटूं खटियूं आहिनि। 46 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। टाउन कमेटी जे जनरल मेंबरनि वारनि कुल 694 सीटूं आहिनि। उन्हनि मां 507 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 384 ते कामयाब थी आहे। पीपल्स पार्टी 384 सीटुनि ते कामयाब थी। GDA 52 सीटूं खटियूं, जॾहिं त 46 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु ताईं आयल नतीजनि मुताबिक़ पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते आहे। अव्हांखे इहा ख़बर ॾियो पिया नाज़रीन, 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची विया आहिनि। पीपल्स पार्टी 186, GDA 17 सीटूं खटियूं, 16 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया। PTI 13 सीटूं खटियूं आहिनि। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले तहत सिंध जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल जारी रहियो ऐं हिन वक़्तु नतीजा जीअं अचनि पिया अव्हां सां शेयर कयूं पिया। गैर सरकारी नतीजा अव्हां सां शेयर कयूं पिया। म्यूनिसिपल कमेटी जे कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। उन नतीजनि मुताबिक़ पीपल्स पार्टी 186, GDA 17 सीटूं खटियूं, 16 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। घोटकी जी सूरत हाल मालूम कयूं था। घोटकी मां लाइन ते मौजूदु आहे माजिद संगड़। माजिद, हिन वक़्तु ताईं जेके नतीजा अचनि पिया, घोटकी ज़िले में कहिड़ी पार्टी जी पोज़ीशन मज़बूत आहे? GDA ऐं पीपल्स पार्टी ऐं लुन ग्रुप ऐं महर ग्रुप विच में मुक़ाबिलो हो।
बिल्कुल शायद अॼु घोटकी ज़िले में 4 यूनियन काउंसिल, 10 म्यूनसिपल कमेटी ऐं 4 टाउन कमेटी जे इलेक्शन थी आहे, जंहिंमें 1524 उम्मीदवारनि हिसो वरितो हो ऐं असुल मुक़ाबिलो जेको आहे उहो हुकूमती तौरु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं GDA सां गॾु गॾु जेको आहे अलीगढ़ महर ग्रुप ऐं लुण ग्रुप जा जेके उम्मीदवार आया उहे मैदान में लथल हुआ। त ओवरऑल ॾिठो आहे त हिन वक़्तु अॼु टाउन म्यूनसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी जे पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार उहे अक्सरियत सां कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चोॾहं वार्डनि में 2 जेके ॿिनि वार्डनि ते ऑलरेडी पहिरें बिना मुक़ाबले 2 जेके आहिनि उहे काउंसलर कामयाब थी विया, जॾहिं त अॼु 12 वार्डनि ते इलेक्शन थी त हुन 12 वार्डनि मां हिन वक़्तु जेको आहे आज़ाद उम्मीदवार महर ग्रुप जा जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि उनमें जेके 4 जेके आहिनि उनमें सैयद असगर अली शाह आहे, सैयद माजिद अली शाह आहे, अशोक कुमार आहे ऐं राणा नदीम अहमद आहे। इहे जॾहिं कामयाब थिया आहिनि, जॾहिं त जमियत उलमा इस्लाम जो यूनियन काउंसिल वार्ड नंबर 1 ते जेको आहे जमियत उलमा इस्लाम जो आहे मौलाना सैफुल्ला चाचड़ उहो कामयाब थी वियो आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी जा जेके हिन वक़्तु जेके 14 वार्डनि मां 9 वार्डनि ते जेके मुंहिंजा उम्मीदवार हिन वक़्तु कामयाब थी चुका आहिनि। अहिड़ी तरह जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलूं आहिनि उन्हनि जो रिज़ल्ट जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता अचणु शुरू थी वियो आहे। छो जे यूनियन काउंसिल में इलाही पोलिंग स्टेशन्स आहिनि जिते कुझु जेके पोलिंग स्टेशन्स ते जेके आहिनि अञा ताईं रिज़ल्ट रुकियल आहे, जंहिं सबबु जो फाइनल रिज़ल्ट न अची सघियो आहे, पर कुझु जेके रिज़ल्ट आहिनि जीअं यूनियन काउंसिल लबानो आहे घोटकी में आहे उन में जेको पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे उहो अक्सरियत सां कामयाब थी वियो आहे, जॾहिं त उनजा यूनियन काउंसिल बंदि आहे जिते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे ज़िले काउंसिल जो मेंबर इमरान ख़ान संगड़ ऐं चेयरमैन अख्तर ख़ान संगड़ आहे। अख्तर ख़ान संगड़ हिन वक़्तु 2715 वोट खया आहिनि जेको कामयाब थी वियो आहे। त इन ओवरऑल मीरपुर माथे रोड HTU बावड़ो ऐं उन सां गॾु गॾु खानगढ़ आहे, आदलपुर टाउन कमेटी आहे जिते हिन वक़्तु जेकी पोलिंग ते जेको अञा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको पोलिंग ते वोट जी ॻणप जो जेको सिलसिलो आहे उहो अञा मुकमिल न थी सघियो आहे ऐं उहो ॻणप जो सिलसिलो बि हले पियो, जॾहिं त अक्सरियत इहे ॾिठी आहे जेके मुख़्तलिफ़ जेके पोलिंग स्टेशन सां जेके रिज़ल्ट पाण खे मिलिया आहिनि उन्हनि मां वाज़े नज़र अची रहियो आहे त हिन भेरे मुमकिन आहे इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त पीपल्स पार्टी जो जेके उम्मीदवार जेके मेंबर आहिनि उहे कामयाब थींदा ऐं उहे जेके जीअं टाउन कमेटी ऐं म्यूनसिपल कमेटी ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि त ईअं ज़िले काउंसिल ते बि जेको आहे पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त उहे कामयाब थी सघनि था। पर हीउ हतमी फ़ैसिलो अञा न आहे, छो जे अञा मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते जेके अञा रिज़ल्ट रुकियल आहिनि। हीअ जेके कुझु जेके रिज़ल्ट आया जेके हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाया आहिनि, अॼु ओवरऑल ॾिठो इहो आहे त हूअं ज़िले में अमन वानी सूरत हाल जे हवाले सां अहिड़ी का घणी जेके वेड़ या जहिड़ो जेको आहे उहो न थियो, सूरत हाल ख़राबु न थी। बाक़ी जनरल जेको आहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते जेके पोलिंग अमलो आहे या जेके उम्मीदवार आहिनि एजेंट आहिनि जो पाण में ख़लामी थियूं, पर घोटकी भरिसां ॻोठ अलादीनो कलाती आहे जिते जिते पोलिंग दौरान पीपल्स पार्टी जी MP राजा खान महर जो पुटु अली अनवर खान महर जॾहिं हुते पहुतो त उन दौरान हुते झेड़ो थी पियो, जहिड़े में औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी बि थी पिया, जंहिंखां पोइ इतला मिलण ते रेंजर्स ऐं पुलिस वॾी तादाद में पहुची वई ऐं झेड़े वारे हंधि पीपल्स पार्टी जे MLA सरदार मोहम्मद बख्श महर ऐं सूबाई सलाहकार बंगुल महर पहुची करे मालूमात वरिती हुई। इन सां गॾो गॾु मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते इहे बि शिकायतूं मिलियूं हुयूं त जेके पीपल्स हुकूमती धुर आहे उन जा जेके एजेंट आहिनि या उहे जेके आहिनि उहे औरतुनि वारी जेकी पोलिंग स्टेशन आहे उन में इंटरफेयर कनि था ऐं वोट जेके आहिनि उहे ज़बरदस्ती जेके कास्ट कराए रहिया आहिनि। अहिड़ी शिकायतूं मिलियूं, पर जनरली ॾिठो वञे त बाक़ी सूरत हाल अमन अमान जे हवाले सां बि काफ़ी बहितर रही। जीअं पहिरियां ख़दशात ज़ाहिर कया विया, छो जे घोटकी ज़िले तक़रीबन पोलिंग स्टेशन खे असास ऐं ताईं असास करार ॾिनो वियो ऐं 128 खां वधीक जेके आहिनि पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं लॻायूं वियूं हुयूं ऐं कराची खां जेके 6 SSPs जी घोटकी ज़िले में ड्यूटी लॻाई वई जेके मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते पहुची करे अमन अमान सूरत हाल जो जाइज़ो बि वठी रहिया। पर हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके परे परे जा पोलिंग स्टेशन आहिनि उते जेके अञा अमलो मौजूदु आहे जिते वोटिंग जे रिज़ल्ट जेके ठाहे रहिया आहिनि, पर अञा ताईं ॾिसणो पवंदो त रिज़ल्ट कहिड़े टाइम अचंदा
पर ओवरऑल जनरल ॾिठो वञे त पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मुमकिन आहे ज़िले काउंसिल जा मेंबर वधीक कामयाब थी सघनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी माजिद संगड़ अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, घोटकी में भी पीपल्स पार्टी की पोजीशन मज़बूत नज़र अचे पई। हिन वक़्त ताईं आयल नतीजनि मुताबिक़ पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते आहे। सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो गैर सरकारी ऐं गैर रस्मी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। म्यूनिसिपल कमेटी जे कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 186, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस 17 सीटूं खटियूं आहिनि, जॾहिं त 16 आज़ाद उम्मीदवार भी कामयाब थिया आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ 13 सीटूं खटियूं आहिनि। खैरपुर जी सूरत हाल मालूम कयूं था इरफान पुलपोटो खां। इरफान, छा सूरत हाल आहे खैरपुर ज़िले जी हिन वक़्तु जेके नतीजा अचनि पिया, पीपल्स पार्टी ऐं GDA जी छा पोजीशन आहे? जी, जेके खैरपुर ज़िले में जेके मकानी चूंडनि जे हवाले सां खैरपुर ज़िले जूं जेके आहिनि 3 म्यूनिसिपल कमेटियूं, 20 टाउन कमेटियूं ऐं 88 यूनियन काउंसिलनि ते हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ खे सरसरी हासिल आहे। जॾहिं त पंहिंजो म्यूनिसिपल कमेटी जेके खैरपुर जा जेके 29 वार्ड आहिनि उन मां 19 वार्ड हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ जे पंहिंजो उम्मीदवार खटी आया आहिनि, जॾहिं त GDA जा 3 जेके आहिनि उहे आज़ाद उम्मीदवार, जॾहिं त 4 जेके पंहिंजो वार्ड आहिनि उन ते ॿीहर जेको अॻड़प हिन वक़्तु कई पई वञे। मुख़्तलिफ़ जेके मरला उहे हिन वक़्तु 1 वोट जेकी आहे उहे मुकमिल तौरु जेको आहे उहो GDA जे पंहिंजो उम्मीदवार जेके 6 वार्ड हुया उन्हनि ते कामयाबी हासिल कई आहे GDA। ऐं गंबड़ ते वरी पीपल्स पार्टी हिन भेरे जेको आहे सो हुनजा उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। मजमूई तौर ते जेको आहे सो पीपल्स पार्टीअ जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी आहे। जॾहिं त कोटड़ी जी जेको आहे उहो अॻूणे सूबाई वज़ीर हाणे हिते सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण जेको आहे उहा पंहिंजे घर जी जेकी आहे टाउन कमेटी कोटड़ी जी उहो पंहिंजो हारे वियो आहे। हिन ते पीपल्स पार्टीअ जा जेके उम्मीदवार बीठल हुया उहे 4 नवनि जेके वार्ड हुया उन्हनि मां 5 जेके आहिनि उहे GDA जा उम्मीदवार खटी आहिनि, जॾहिं त 4 पीपल्स पार्टीअ खे पंहिंजो नसीब थिया आहिनि। उन दौरान हिन वक़्तु जेकी टाउन कमेटी कोडी जी आहे उहो उन जो जेको चेयरमैन आहे उहो GDA जो ई थींदो। हिन वक़्तु जेको कशीदगीअ वारी सूरत हाल ई पंहिंजो कोटड़ी जी में RO खां रिज़ल्ट हासिल करण जे लाइ हिन वक़्तु GDA जा जेके अॻुवान आहिनि ऐं जेके उम्मीदवार खटियल उम्मीदवार आहिनि उहे पिणु जेको आहे सो पंहिंजो एहतिजाजी धरणो हणी RO ऑफिस जे ॿाहिरां वेठल आहिनि ऐं उन्हनि चयो त जेसि ताईं रिज़ल्ट जेको आहे उहो फारम 2 जेको आहे उहो असांखे जारी नथो कयो वञे तेसि ताईं असां धरणो जेको आहे उहो ख़तमु न कंदासीं। उन वक़्तु GDA जा जेके अॻुवान आहिनि नारे तालके मां फ़कीर खादिम हुसैन अरादीन ऐं ज़िले जनरल सेक्रेटरी आहे GDA जो सैयद अकीले दर्शा आहे, ॿिया अॻुवान हुते पहुतल आहिनि। हिन वक़्तु उन्हनि जे कारकुननि जो धरणो जारी आहे। जॾहिं त खरी मीरवा या बेसगंज ऐं ॿिया जेके तालका आहिनि सोबोदेरो उन में पिणु जेको आहे पीपल्स पार्टीअ खे सरसरी हासिल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इरफान पुलपोटो अपडेट करण जे लाइ। खैरपुर ज़िले में पिणु पीपल्स पार्टी खे हिन वक़्तु ताईं आयल नतीजनि मुताबिक़ सरसी हासिल आहे। पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थी रहिया आहिनि। मजमूई तौर ते पीपल्स पार्टी कामयाबी जा जेके ॾाका आहिनि उहे तय करे रही आहे। टाउन कमेटी जनरल मेंबरनि वारनि कुल 694 मां 507 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 384 ॿुहारे वई आहे। GDA 52 सीटूं खटियूं आहिनि। 46 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो मुकमल थियो आहे। कंदकोट जी सूरत हाल मालूम कयूं था इमरान खोसो खां। इमरान, छा सूरत हाल आहे कंदकोट में हिन वक़्तु आयल नतीजनि मुताबिक़ कहिड़ी पार्टी जी पोजीशन मज़बूत आहे? जी बिल्कुलु, शायदि हिन पंहिंजी टाइम न्यूज़ जी नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ज़िले कश्मीर ऐं कंदकोट में वॾी अक्सरियत सां पीपल्स पार्टी जेके आहिनि त उहो ज़िले अंदरि उहो कामयाबी माणे वरिती आहे। कंदकोट जे म्यूनिसिपल कमेटी जे 16 वार्डनि मां 13 वार्डनि ते PP उम्मीदवार कामयाब, जॾहिं त 2 वार्डनि ते PP हिमायती याफ़्ता उम्मीदवार जमायत इस्लामी जा 2 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि, जॾहिं त सिर्फ़ु हिकु ई उम्मीदवार JUI जो उहो कामयाब थियो आहे। जॾहिं त कंदकोट म्यूनिसिपल कमेटी जे काउंसिल सीट तां 12 वार्डनि ते थींदड़ इलेक्शन में अक्सरियत सां PP उम्मीदवार सोभारा थिया आहिनि, जॾहिं त 12 वार्डनि मां सिर्फ़ु हिकु ई वार्ड
15 वार्ड ते जेको आहे उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार राशिद खान सुंदरानी 631 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं मध्य मुक़ाबिल में आज़ाद उम्मीदवार अताउल्ला खोसो 146 वोट थिया, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 2 काउंसिल जी सीट तां पीपी उम्मीदवार अब्दुल लतीफ़ खोसो 381 वोट खणी कामयाब, जॾहिं मध्य मुक़ाबिल में जेयूआई जे इमरान अली तेगानी 322 वोट खणी सघियो, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 4 ते काउंसिल जी सीट तां पीपी उम्मीदवार खान मोहम्मद सुमरो 907 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में जेयूआई जो हिमायती याफ़्ता उम्मीदवार मीर खान शेख 737 वोट खणी 2 नंबर ते रहियो, जॾहिं कंदकोट जे म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 6 ते काउंसिल जी सीट तां पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आफ्ताब ढाल जखरानी 937 वोट खणी कामयाब, जॾहिं त मध्य मुक़ाबिल में जेयूआई उम्मीदवार शबीर खोसो 635 वोट खणी सघियो, जॾहिं त कंदकोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड 8 ते काउंसिल जी सीट तां पीपी हिमायती याफ़्ता उम्मीदवार जमायत इस्लामी जो सलीमुल्लाह खिलजी 628 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में जेयूआई जे अब्दुल रहीम बेरी 83 वोट ऐं आज़ाद उम्मीदवार 102 वोट कया, जॾहिं कंदकोट जे वार्ड नंबर 10 ते पीपी उम्मीदवार एहसान मलिक काउंसिल जी सीट तां 806 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में जेयूआई जे शौकत मलिक 486 वोट खणी सघियो, जॾहिं म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड 11 ते पीपी उम्मीदवार मुश्ताक खान चाचर 361 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में इशफाक अहमद चाचर 357 वोट खणी 2 नंबर ते रहियो, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी वार्ड 12 ते पीपी जो उम्मीदवार महेंद्र कुमार 323 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में क़ौमी अवामी तहरीक जे मोहन लाल 155 वोट खणी सघियो, जॾहिं त कंदकोट म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 13 ते उम्मीदवार शेर मोहम्मद सोरियाणी 1200 खां वधीक वोट खणी कामयाब थिया। मध्य मुक़ाबिल में आज़ाद उम्मीदवार अकबर मीराणी 102 वोट खया, जॾहिं त वार्ड नंबर 14 ते म्यूनिसिपल कमेटी जी काउंसिल जी सीट तां पीपी उम्मीदवार मुख्तियार सोरियाणी 407 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में जेयूआई जे इकबाल सुंदराणी 214 वोट खणी सघियो, जॾहिं त वार्ड 15 ते काउंसिल जी सीट तां उम्मीदवार सिजाद अहमद चाचर 187 वोट खणी कामयाब। मध्य मुक़ाबिल में पीपी जे जेके उम्मीदवार अब्बास मीराणी 166 वोट खणी 2 नंबर ते रहियो। यादि रहे त कंदकोट जे म्यूनिसिपल कमेटी जा शायदि 16 ई वार्ड जेके आहिनि, जिन मां अॻु ई 4 जेके उम्मीदवार अनोपोज थी चुका आहे, ऐं अॼु जेको आहे 12 वार्डनि ते इलेक्शन थी गुज़री, जॾहिं त टाउन कमेटी कंदकोट में जेको आहे कश्मीर टाउन कमेटी आहे, उनमें जेके 11 वार्ड आहिनि, उन 11 वार्डनि ते पीपी मज़ारी ग्रुप जा जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं त करमपुर टाउन कमेटी तां पीपी बिजाराणी ग्रुप जा जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं तंगवाणी जा 3 टाउन कमेटियूं आहिनि, वार्ड आहिनि, उते बि पीपी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे सोभारा थिया आहिनि, जॾहिं त घोसपुर टाउन कमेटी में 10 वार्ड आहिनि, उते बि पीपी सुंदराणी ग्रुप जा उम्मीदवार जेके आहिनि 10 ई वार्डनि तां अक्सर सां कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं त जे वार्ड जेके बख्शापुर टाउन कमेटी आहे उते जेके आहिनि पीटीआई जा जेके उम्मीदवार आहिनि उहे 3 वार्डनि ते पीटीआई जा उम्मीदवार उहे कामयाब थी चुका आहिनि। जेके ज़िले जी सूरत हाल आहे त हिन वक़्तु ज़िले में पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे अक्सरियत सां कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं ज़िला काउंसिल में 41 यूनियन काउंसिलूं आहिनि, जिन मां 3 जेके आहिनि अॻुवाट ई अनपोज थी चुका हुते उम्मीदवार उहे पीपल्स पार्टी जा ई उम्मीदवार हुआ, ऐं अॼु जेके 11 काउंसिल ते जेके इलेक्शन थी गुज़री उनमें बि अक्सरियत सां पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थी चुका आहिनि। इन सां जेके अक्सरियत सां ज़िले चेयरमैनी ऐं तालका चेयरमैनी जेके पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ई कामयाब थी चुका आहिनि, ऐं जेके इलेक्शन आहे उहा पंहिंजी पुॼाणी थी पहुती आहे। जी शायदि ठीकु आहे, वॾी महिरबानी इमरान खोसो अपडेट करण जे लाइ। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो मुकमल थी चुको आहे। गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचनि पिया। नतीजे मुताबिक़ पीपल्स पार्टी कामयाबी माणे पई। पीपल्स पार्टी कामयाब थी रही आहे। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, म्यूनिसिपल कमेटी जे कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 186, GDA 17 सीटूं खटियूं आहिनि। 16 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। PTI 13 सीटूं खटियूं आहिनि। टाउन कमेटी जे जनरल मेंबरनि वारनि कुल 694 मां 507 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 384 ॿुहारे वई। GDA 52 सीटूं खटियूं आहिनि। 46 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया। गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचनि पिया। लाड़काने जी सूरत हाल मालूम कयूं था नादर अबड़ो खां। नादर, छा तफ़सील आहिनि? लाड़काने में छा सिचुएशन आहे? पीपल्स पार्टी छा उते बि कामयाब थी आहे? जी
बिल्कुल शायद लाड़काणे में मकानी चूंडनि जा गैर रस्मी ऐं गैर सरकारी जेके नतीजा आहिनि उनमें लाड़काणो हैदरी टाउन कमेटी यूनियन कमेटी जेका 3 आहे जिते पीपल्स पार्टी जो चेयरमैन उम्मीदवार जेको हुयो शफीक चांडियो ऐं वाइस चेयरमैन उम्मीदवार जेको हुयो अली मुराद मीरानी जंहिं 2150 वोट खणी जेको आहे सो कामयाबी हासिल करे वरिती आहे ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो जीडीए जो चेयरमैन उम्मीदवार राफ़े अब्बासी ऐं वाइस चेयरमैन जेको आहे मोहम्मद खलील गफ़ारी 1750 वोट खणी हाराए विया आहिनि ऐं एम्पायर टाउन ते जेको आहे सो कमेटी हिकु ई पीपल्स पार्टी चेयरमैन उम्मीदवार इब्राहिम खोसो ऐं वाइस चेयरमैन इनाम गुल सांगी जेको आहे सो पिणु कामयाबु थी विया आहिनि ऐं वधीक तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जीडीए जो चेयरमैन उम्मीदवार अली संदाणी ऐं वाइस चेयरमैन महमूद हसन सुमरो जेको आहे उहे जेको आहे सो हाराए विया आहिनि ऐं सचल टाउन कमेटी जेका आहे यूनियन कमेटी 5 ई जे जेको आहे सो जीडीए उम्मीदवार अवैस अवासी जेको आहे सो ऐं वाइस चेयरमैन अख्तियार अली बुख्ती उहे पिणु जेको आहे सो कामयाबु थी विया आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो चेयरमैन उम्मीदवार सैद अली रज़ा शाह ऐं वाइस चेयरमैन असद लाइ बुख्ती जेको आहे पिणु उहे हाराए विया आहिनि ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सचल टाउन कमेटी यूनियन कमेटी हिक ते पीपल्स पार्टी जो चेयरमैन उम्मीदवार चंगेज़ अबड़ो ऐं वाइस चेयरमैन मुश्ताक फुकर ते जेको आहे सो खटण जा इम्कान ॿुधाया पिया वञनि ऐं जीडीए चेयरमैन उम्मीदवार ज़ुबैद सुनियो ऐं वाइस चेयरमैन अली मुर्तज़ा विच में जेको आहे सो सख़्तु मुक़ाबिलो थियो हो ऐं जेको हिन वक़्तु जेके नतीजा न मिलण ते जेको आहे पीपल्स पार्टी उम्मीदवार जेको आहे सो ऐं हिमायती जेको आहे रोडनि ते पिणु निकिरी आया आहिनि। जी साईं, ठीकु आहे, वॾी महिरबानी नादर अबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध में मकानी चूंडनि जे पहिरें मरहले जे हवाले सां गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचनि पिया। म्यूनिसिपल कमेटी जे कुल 354 मां 240 सीटुनि जा नतीजा अची चुका आहिनि। पीपल्स पार्टी 186, जीडीए 17 सीटूं खटियूं, 16 आज़ाद उम्मीदवार कामयाब पिया आहिनि। नाज़रीन, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं हेडलाइन्स संगत।